सिंधु माथिरी जे तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे हवाले सां आउं रुखसिंधी अवां सां मुखातिबु आहियां। अॼु पाण मुहनि जे दड़े मां मिलियल नाचणी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेका हिन वक़्तु भारत में क़ैद आहे। सिंधु माथिरी जे सभ्यता सां वास्तो रखंदड़ अहम दरियाफ़्त ऐं इंतिहाई मशहूरी माणींदड़ मुहनि जे दड़े जी नाचणी अॼु बि पंहिंजे वतन खां ॿाहिरि क़ैद काटे रही आहे। डांसिंग गर्ल जो मुजस्मो मुहनि जे दड़े मां दरियाफ़्त थियो हो, जंहिंखे बरे सग़ीर ते अंग्रेज़नि जे कब्ज़े दौरान हिकु नुमाइश में रखण लाइ न्यू दिल्ली नियो वियो हुयो, जंहिं बैदि उनखे नई दिल्ली जे म्यूज़ियम में रखियो वियो, जेको ॿीहर कॾहिं बि वापसि न आयो। असल में डांसिंग गर्ल जो मुजस्मो सिंध जो वरसो आहे, पाकिस्तान जो वरसो आहे, छाकाणि त इहो नायाब मुजस्मो सिंध जे 5000 साल खां वधीक आॻाटे माॻ मुहनि जे दड़े तां खोटराई दौरान ॻोल्हे लधो वियो हुयो। मुहनि जे दड़े जे क़दीम आॻ मां मिलियल डांसिंग गर्ल जो मुजस्मो ट्रामे जो ठहियलु आहे। क़दीम आसारनि जे माहिरनि मूजिबि ही मुजस्मो 4500 साल आॻाटो आहे। ही मुजस्मो 10.5 सेंटीमीटर कदावर आहे। साल 1926 में बर्तानिया जे आर्कियालॉजिस्ट सर मोर्टिमर व्हीलर मुहनि जो दड़ो जी ॿीहर खोटराई कराई, जंहिं हिन मुजस्मे खे मुहनि जे दड़े जे खोटराई दौरान दरियाफ़्त कयो हुयो। जंहिं वक़्तु ही नायाब क़िस्म जो मुजस्मो हथु आयो हो त उन वक़्तु सर मोर्टिमर व्हीलर जी राय हुई त ही हिकु 15 सालनि जी नौजवान छोकिरीअ जो मुजस्मो आहे, जंहिंखे न फ़क़ति ॿाहुनि ते चूड़ा पातल आहिनि, पर हू हिकु पुरएतमाद नर्तकी महसूसु थिए थी। सर मोर्टिमर व्हीलर मूजिबि हिन जहिड़ो क़दीम मुजस्मो दुनिया में किथां बि हथु न आयो आहे। मुहनि जे दड़े जे क़दीम आॻ मां 2 इंतिहाई अहम नवादरात दरियाफ़्त थिया हुआ, जिन में हिकु किंग प्रीस्ट जो मुजस्मो हुयो ऐं ॿी ट्रामे जी नाचणीअ जो मुजस्मो हुयो। बरतानवी कब्ज़े दौरान आर्कियालॉजिस्ट सर मोर्टिमर व्हीलर ॿिन्ही मुजस्मनि खे हिकु नुमाइश में ॾेखारण लाइ 1946 में नई दिल्ली मुंतक़िल कयो हो, जॾहिं 1947 में बरे सग़ीर जे विरहाङे बैदि पाकिस्तान ऐं भारत ॿ अलॻि अलॻि मुल्क वजूद में आया त पाकिस्तानी इख़्तियारियुनि ॿियनि नवादरात समेत इन्हनि ॿिन्ही मुजस्मनि जी भारत खां वापसी जो मुतालबो कयो हो, छाकाणि त ॿई मुजस्मा सिंधु सभ्यता जे माॻ मुहनि जे दड़े मां दरियाफ़्त थिया हुआ, जेको विरहाङे बैदि पाकिस्तान जे सरहदुनि अंदरि मौजूदु हुयो। इन सिलसिले में पाकिस्तानी अमलदारनि नई दिल्ली पहुची इन्हनि ॿिन्ही मुजस्मनि जे वापसीअ लाइ भारत सां ॻाल्हियूं कयूं। भारतीय इख़्तियारियुनि मुहनि जे दड़े जी किंग प्रीस्ट ऐं गौतम बुद्ध जो मुजस्मो त पाकिस्तानी इख़्तियारियुनि जे हवाले कयो, पर मुहनि जे दड़े जी नाचणी ॾियण खां इनकार करे छॾियो। भारतीय इख़्तियारियुनि पाकिस्तानी वफ़द आॾो शर्त रखियो हो त अव्हां मुहनि जे दड़े जे ॿिन्ही मुजस्मनि यानी किंग प्रीस्ट ऐं नाचणीअ मां कंहिं बि हिक जी चूंड करियो। असल में क़दीम नवादरात जी वापसीअ लाइ पाकिस्तान मां इंडिया वियल वफ़द जी बि मुहनि जे दड़े जे नाचणीअ जे वापसीअ में घणी दिलचस्पी न हुई, छाकाणि त इहो मुजस्मो हिकु त नौजवान छोकिरीअ जो हुयो, ॿियो त उन जो जिस्म उघाड़ो हुयो। इन करे वफ़द मज़हबी जज़्बे सां सरशार हुजण करे इन मुजस्मे खे हासिलु करण ते ज़ोर न ॾिनो। अहिड़ी तरह मुहनि जे दड़े जी नाचणीअ खे घर मां भॼी वियल कुंवारी नारीअ वांगुरु वारसनि क़बूलण खां इनकार करे छॾियो हो। जेकॾहिं उन वक़्तु ई इहो मुजस्मो किंग प्रीस्ट ऐं ॿियनि नवादरात वांगुरु वापसि वरितो वञे हा त अॼु सिंधुअ जी संबारा भारती क़ैद में न हुजे हा। जॾहिं पीपल्स पार्टीअ जी सिंध हुकूमत
फेबरवरी 2014 में मोहन जे दड़े ते सिंध फेस्टिवल मुनक़द कयो हो त उन वक़्त बि मोहन जे दड़े जी नाचणीअ खे भारत मां वापसि कराइण वारे मामले ॿीहर कर खयो हो। उन वक़्तु सिंध हुकूमत जे इख़्तियारनि इहो ऐलान कयो हो त वफ़ाक़ी हुकूमत खे दरख़्वास्त कई वेंदी त हू इंडिया मां डांसिंग गर्ल जे वापसीअ लाइ राब्तो करे। सिंध काबीना जे हिकु मेंबर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हो त वफ़ाक़ी सरकार मोहन जे दड़े जी नाचणीअ खे इंडिया मां वापसि कराइण लाइ सिंध हुकूमत जी मदद करे। आसारे क़दीमा जे माहिरनि मूजिबि गॾियल क़ौमुनि जे इदारे यूनेस्को जे 1962 वारे कन्वेंशन तहत कंहिं बि तारीख़ी नवादरात जो मालिक इहो मुल्क आहे जितां इहा दरियाफ़्त कई वई हुजे। जॾहिं पाकिस्तान हुकूमत यूनेस्को जे कन्वेंशन ते सहियूं कंदड़ मुल्कनि में शामिल आहे त उनखे आलमी कानून मूजिबि पंहिंजे नवादरात खे भारत खां वापसि हासिल करण लाइ वर्ल्ड कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन सां राब्तो करणु घुरिजे। जॾहिं त हिन खां अॻु 2009 में पाकिस्तान इन ई आलमी कानून तहत मुख़्तलिफ़ मुल्कनि खां गंधारा तहज़ीब सां वास्तो रखंदड़ 13 नवादरात वापसि वरिता हुआ। इन करे हाणे साॻे कानून तहत भारत खां मोहन जे दड़े जी नाचणी वापसि वठण लाइ बि संजीदगीअ सां कोशिशूं वठणु घुरिजनि। मोहन जे दड़े जी डांसिंग गर्ल जो मुजस्मो 1946 खां भारत वटि बांदी बनियल आहे। मोहन जे दड़े जी डांसिंग गर्ल जी इंडिया खां वापसीअ लाइ पाकिस्तान हुकूमत खे गॾियल क़ौमुनि जे इदारे यूनेस्को ज़रिए मुतालबो करणु घुरिजे। न फ़क़ति डांसिंग गर्ल जे वापसीअ जो मुतालबो करणु घुरिजे पर सिंधू सभ्यता सां लाॻापियल जेकी बि क़दीम नवादरात सिंध ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जिते बि रखियल आहिनि उन्हनि जी वापसीअ जो मुतालबो करणु असांजो हक़ु आहे। छाकाणि त सिंधू माथिरी मां मिलियल क़दीम नवादरात जा वारिस हिन माथिरी जा माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे क़दीम वरसे जी मालिकी करण जो पूरो हक़ु हासिलु आहे। आलमी कानून तहत बि असांखे पंहिंजे वरसे जी वापसी लाइ बिना कंहिं देर जे कोशिशूं वठणु घुरिजनि। महिरबानी।